छा एस्टेब्लिशमेंट भी पीटीआई सां ॻाल्हियुनि करण लाइ तयारु आहे? अव्हांखे कोई इन हवाले सां कोई इशारो मिलियो आहे? छो जो ॾिसो इन जो हिकिड़ो असांखे इशारो पीटीआई ॾिए पई, जेके क़ौमी जेकी सेनेट जो इजलास आहे या उन में जेकी शिबली फराज साहब जी तक़रीर असां ॿुधी, ॾाढा स्मूथ वे में पीटीआई हले पई, पहिरियां ॾाढी एग्रेसिव हुई। ॾिसो इहो पंहिंजो जेको आहे पार्लियामेंट आहे उन में हर पॉलिटिकल पार्टी जी हिकिड़ी पंहिंजी स्ट्रेटेजी हूंदी आहे। केॾी महिल कुझु ॾियणो हूंदो आहे, केॾी महिल कुझु वठिणो हूंदो सही। आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि तय आहे त इमरान ख़ान जी आज़ादी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो अवलीन जेको आहे उहो एम आहे, मक़सदु आहे ऐं उन खे हासिल करण लाइ हू हर क़िस्म जो जेको कोऑपरेशन करण लाइ बि तयारु आहिनि। जेकॾहिं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पार्लियामेंट में जेकॾहिं पंहिंजो रोल अदा करे थी पई त इन खे हुकूमत खे पॉज़िटिव वे में वठणु घुरिजे ऐं उन जे नतीजे में उनजो पॉज़िटिवली जवाबु ॾियणु घुरिजे। पर तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त कल्ह ई हिकिड़ी नई इंक्वायरी इमरान ख़ान साहब जे ख़िलाफ़ शुरू कई वई आहे नैब जे पारां, ऐं इहो वरी बि चोथीं इंक्वायरी आहे जेको साॻी केस जी आहे, यानी तोशाखाना। जेकॾहिं ही सम्झनि था त ही तोशाखाना में को इमरान ख़ान का गैर कानूनी कमु कयो त उनजो हिकिड़ो ई केस थी सघे थो, पर उनजो चोथी इंक्वायरी कल्ह शुरू कई वई आहे। सो ही हुकूमत कंहिं बि सूरत में नाहे इंट्रस्टेड त इमरान ख़ान सां ॻाल्हियूं थियनि। उनखे ख़बर आहे जेकॾहिं इमरान ख़ान सां ॻाल्हियूं थींदियूं या इहो चूंडनि जी जेकॾहिं का इंक्वायरी थींदी त ही हुकूमत बि न रहंदी ऐं इन्हनि खे शर्मिंदगी जो मुंहुं पिणु ॾिसणो पवंदो। लालवाली साहब, माज़ी में पीटीआई एस्टेब्लिशमेंट जी जेकी सियासत में मुदाख़लत आहे उनजे ख़िलाफ़ रही आहे, उनजे लाइ बयानिया मौजूदु आहिनि। जीअं पीटीआई जी हुकूमत वई नो कॉन्फिडेंस मूव खां पोइ त पोइ पीटीआई हिकिड़ो बयानो घिड़ियो त सियासत में मुदाख़लत न हुजणु घुरिजे। हाणे अलॻि ऐलान चए पियो वञे त ॻाल्हियूं फ़ौज सां थींदियूं, ॻाल्हियूं एस्टेब्लिशमेंट सां थींदियूं। छा इहो कोल ऐं फेल जो तज़ार न आहे? ॾिसो ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ अॼु बि सम्झे थी त फ़ौज खे सियासत में हिसो न वठणु घुरिजे। पाकिस्तान में हुक्मरानी पाकिस्तान जे आइन जी हुजणु घुरिजे ऐं हर इदारो पंहिंजे आइन जे दायरे में रही कमु करे। पर हाणे इहे सभु शयूं हासिल करण लाइ त जेकॾहिं हींअर हिन वक़्तु जेकॾहिं पाकिस्तान में के धुरियूं आहिनि ताक़तवर त उहे ॿ आहिनि। हिकिड़ी पाकिस्तान जी अवाम आहे जंहिंजी तर्जुमानी पाकिस्तान तहरीक इंसाफ़ करे थी, ऐं ॿिए तरफ़ एस्टेब्लिशमेंट आहे ही पीपुल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जेको आहिनि, हिननि जूं बी ऐं सी टीमूं आहिनि ऐं बे इख़्तियार आहिनि। हिननि वटि ॻाल्हाइण लाइ को इख़्तियार कान्हे। मूं तव्हांखे पहिरीं ई ॿुधायो त अॻु में बि माज़ी में पीपुल्स पार्टी छा मुशर्रफ सां ॻाल्हियूं न कयूं हुयूं, छा मुशर्रफ खे उन्हनि वर्दी में तस्लीम न कयो हुयो। इहे सभु इहे जवायतूं कबदियूं रहियूं आहिनि, पर उनजो अल्टीमेट जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जेको चाहे थी उनजो अल्टीमेट मक़सदु ऐं उन लाइ तहरीक बि शुरू करे चुकी आहे। बलूचिस्तान में तव्हां जलसा करे ॾिठा आहिनि, तव्हां हाणे पंजाब में जलसनि जो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ रुख़ कंदी त उहो आइन जी बहाली लाइ आहे। उन लाइ हर उहो स्टेक होल्डर जेको हिन वक़्तु मौजूदु आहे ऐं ताक़तवर आहे